हिकिड़े माण्हूअ कंहिं ज़मींदार खां कर्ज़ु वरितो। ग़रीब हुयो, हुनजी का एॾी आमदनी बि कोन हुई। काफ़ी टाइम गुज़रियो, हुनखे कर्ज़ु न पियो ॾेई सघे। ज़मींदार बि ॾिठो त हे मूंखां कर्ज़ु वठी वियो, खणी केतिरा बि पैसा हुजनि, पर मूंखे अॼु ताईं ॾिना बि न अथई ऐं मूं ॾे वरी अचे बि नथो। हुन पंहिंजा मुलाज़िम नौकर 2-3 मोकिलिया, चई हिनखे खणी अचो। हुनखे उतां ते खणी आया। हुन खां पुछा कई त कर्ज़ु नथो ॾिए। ज़मींदार पुछा कई त मुंहिंजो कर्ज़ु तोखे यादि कोन्हे? हुन चयो साईं बिल्कुलु यादि आहे, पर मुंहिंजा हालात तमामु ख़राबु आहिनि। सफ़ा मिसकीन आहियां, ॿचनि में पूरो आहियां, मुंहिंजी का बि बचत नथी थिए। अलाह तोखे गंज ॾेई छॾियो आहे, मां नथो चवां त मूंखे माफ़ु कर, पर मूंखे थोरी रिआयत कर जीअं मां पंहिंजे पेरनि ते अची वञा। हुन चयो हेतिरी रिआयत कई आहे, हेतिरो टाइम गुज़रियो आहे, तोखे न तूं काॾऊं आणींदे? हुन चयो अलाह ॾींदो, कुझु न कुझु मां कंदुसि। उतां हिकिड़े माण्हूअ जो गुज़र थियो। हुन ॾिठो त उताक ते अलाए छाजी रश आहे, उहो बि उताक ते लड़ी आयो। सॼो हाल वाल पुछा कई, छा मसइलो आहे, रश लॻी पई आहे। हुन ॿुधायो त ज़मींदार जा मूं ॾे पैसा आहिनि, कर्ज़ु आहे, इन जे करे मूंखे खणी आया आहिनि, हाणे मूंसां विढ़िया बि आहिनि। ऐं ज़मींदार फ़ैसिलो कयो त 7 ॾींहं मुंहिंजे उताक जो कमु कर, सफ़ाई बि कर, थांव बि धो, मुंहिंजे जेके मुंहिंजियूं गाॾियूं आहिनि, महिमाननि जूं गाॾियूं, सभिनी खे हथ बि हण। 7 ॾींहंनि खां पोइ पैसा ख़तमु। उन माण्हू जेको रस्ते सां वञे पियो त उन किसो ॿुधो। उन चयो त पैसा जेके बि आहिनि मां ॾियां थो, तूं आज़ादु थी। हुन चयो न, हे वक़्तु बि वेंदो गुज़री। बहरहाल हर को थी वियो। हुन 7 ॾींहं हुते कमु कयो। उहो जेको ॿाहिरियों माण्हू हुयो, उहो बि काफ़ी सालनि खां पोइ वरी हुनजो उतां गुज़र थियो। त उनजे दिलि में अची ख़्यालु थियो त जंहिं माण्हूअ खे ज़मींदार ॿधो, 7 ॾींहं कमु कराई, छो न भला उन सां मिलियो वञा। उन अची उनजी पुछा कई त यार, हितां हिकिड़ो माण्हू हूंदो हुयो जंहिंखे ज़मींदार ॿधो हुयो, 7 ॾींहं कमु कराईंसि। चई हा साईं, हे महल सॼो हुनजो अथव, हे ज़मीनूं, हे सभु कुझु, हे कारोबार उनजो आहे। हुनखे एतिरी ख़ुशी थी। हुन चयो मां हिन सां मिलां। हाणे न्यापो कयईंसि, हुन घुरायसि तकड़ में, हुते मिलियो। बहरहाल माण्हू ॾाढो नॉर्मल हुयो। हुन ख़ुशी में चयसि त तोखे मुबारकूं हुजनि त अलाह पाक तुंहिंजा ॾींहं ईअं फेराए छॾिया स्पीड में, जो चंद साल अॻु में त तूं 2-3 सवनि जे करे ज़मींदार वटि 7 ॾींहं कमु कयो, परायूं गाॾियूं साफ़ कई, झाड़ू ॾिनई, थांव धोतई, ज़मींदार जूं चौंपलियूं खयईं। हुन चयो हा, हे कुदरत जी ॻाल्हि आहे, हे वक़्तु बि वेंदो गुज़री। हिन माण्हूअ सोचियो त अॻे बि मूंखे हिन चयो त हे वक़्तु बि वेंदो गुज़री, हाणे बि हिन चयो त हे वक़्तु बि वेंदो गुज़री। बहरहाल हिन वटि ख़िदमत चाकरी हुन कयसि, उहो वरी हले वियो। ईअं टाइम गुज़रंदो रहियो। वरी उन माण्हूअ जो इलाही सालनि खां पोइ उन इलाइक़े ॾे जो चकर थियो त कंहिं बि इंसान जो काथे वास्तो हूंदो आहे त पोइ उतां जॾहिं गुज़र थींदो आहे, चवंदो आहे त फ़लाणो मुंहिंजो हिते वास्ते वारो आहे, त भला छो न मिलियूं वञासीं। वरी जो आयो त चई त भला हाणे मुंहिंजो वास्तो बि आहे, हिन सां मिलां। उते अची पुछा कई त चई उहो हमरा त मरी वियो आहे। हिनखे ॾाढो ॾुख थियो, ॾाढो सदमो पहुतो त मुंहिंजे वास्ते वारो हुयो, हिन इलाइक़े में मुंहिंजो इहो ई हिकिड़ो वास्ते वारो हुयो, उहो बि फ़ौत थी वियो, त छो न भला पुछा कई त क़ब्रस्तान किथे आहे, 2-3 कुल पढ़ी वञा। उते वठी वियुसि क़ब्रस्तान ते। उनजी क़बर खे ॾिसी हैरान थी वियो, वात में आङुर अची वियुसि त उहो ई लफ़्ज़ त ही वक़्तु बि गुज़री वेंदो हिन जे क़ब्रस्तान जी तख़्ती ते लिखियलु हुयो। ही वक़्तु बि गुज़री वेंदो, इहा ॻाल्हि हिन जे दिलि ते बीहजी वई, दिमाग़ ते, दिलि ते लिखिजी वई। माना इहा ॻाल्हि लहे न पई त इहो चकर छा आहे। किसो हलंदो रहियो, हे दुआ घुरे, वरी हले वियो। वरी काफ़ी अरसे खां पोइ हिन जो अचणु थियो त सोचई त क़ब्रस्तान आहे, दोस्त जी क़बर आहे, त वरी दुआ घुरी वञा। उते जो आयो ॾिसे त क़ब्रस्तान कोन्हे, उते को बि क़बर कोन्हे। जिते हिन जो क़बर हुयो त उते रस्तो ठहियलु हो, ॿिया जेके क़बर हुया त उते फुटबॉल जो, ॿारनि जे रांदि खेॾण जो उहो सॼो ग्राउंड ठहियलु हुयो। हिन माण्हूअ सोचियो त ही चकर छा थी वियो। पोइ हिनखे ॻाल्हि अची ज़हन में वेठी त ही जेको लिखियलु हुयो, ही वक़्तु बि वेंदो गुज़री, त वाक़ई वक़्तु कंहिंजो बि इंतज़ारु नथो करे, वक़्तु वेंदो गुज़री। अॼु मिटीअ जे मथां आहे, सुभाणे मिटीअ जे हेठां हूंदो, कॾहिं महल ठहियलु, कॾहिं क़बर में, कॾहिं नालो ई न हूंदो, कॾहिं क़ब्रस्तान जो निशान बि न हूंदो। हीअ धरती अहिड़ी आहे,
इंसान जॾहिं बीठो हूंदो आहे त चवंदो आहे त मां ई आहियां। दोस्तो, उन माण्हूअ चयो त हीउ वक़्तु बि वेंदो गुज़री, हीउ जेको जान हले थो हीउ वक़्तु वेंदो गुज़री, न रहंदो इंसान, न रहंदा महल, न रहंदा इहे क़ब्रस्तान। वक़्त सां हर शइ मिटिजी वेंदो, वञी रहंदो नालो अलाह जो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह ने